सिंध दुनिया जी उहा हसीन ऐं सुहिणी धरती आहे जंहिं ते केतिरा ई कुदरती अजूबा आहिनि। उहा सिंध जी धरती आहे जंहिंखे ख़ुदा चारि मौसमूं अता कयूं आहिनि। सिंध कुदरती मैदनियाती वसीलनि सां मालामाल धरती हुजण सां गॾु हिकु डिघे जाबलू पटीअ सां गॾु थर जहिड़े सुंदर वादी पिणु मौजूदु अथसि। सिंध में कारूंजर जबल सां गॾु कोस्तान जा पहाड़ ऐं काठे जूं चोटियूं पिणु मौजूदु आहिनि। सिंध उहो वतन आहे जंहिंजे महिमान नवाज़ी दुनिया अंदरि मशहूरु आहे। उहो ई सबबु आहे जो दुनिया जा माण्हू सिंध खे ॾिसण लाइ अचनि था। हूअं त सिंध में केतिरा ई कुदरती अजूबा ऐं तफ़रीह जूं जायूं मौजूदु आहिनि, पर खीरथर जबल जे कतारुनि सां गॾु गोरख हिल स्टेशन कुदरत जो हिकु हसीन ऐं शाहकार अजूबो आहे। गोरख हिल दादू शहर खां 92 किलोमीटर, जोईअ खां 74 किलोमीटर ऐं वाई पांधीअ खां 50 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। गोरख हिल 5699 फुट यानी 1734 मीटर ऊची जाबलू टकरी आहे, जेका दादू ज़िले जहिड़े गर्म इलाइक़े में हुजण बावजूदि बि गर्मियुनि में इंतिहा थधी रहे थी। गोरख हिल जे थधी मौसम सां कश्मीर जे थधि खे भेटे नथो सघिजे। इहे जबल जी हिकु सुहिणी ऐं सुंदर वादी आहे। गोरख हिल ते माण्हू फ़क़ति गर्मियुनि यानी जून जुलाई ऐं अगस्त वारनि महीननि में घुमण लाइ वञी सघे थो। गोरख हिल जेका जन्नत जहिड़ी थधी आहे, तंहिं करे अक्सर करे उहा सियाहतनि ऐं माण्हुनि जो मर्कज़ बणिजी वई आहे। पर अफ़सोस हुन ॻाल्हि जो आहे त गोरख हिल खे वधीक ख़ूबसूरत बनाइण सां गॾु ईंदड़ माण्हुनि लाइ सरकार अञा ताईं कुझु बि करे न आहे सघी। थियण ईअं खपे त गोरख हिल ते पहुचण लाइ सुठा वेकिरा रास्ता तइमीर कराइण सां गॾु उते माण्हुनि जी रहाइश ऐं बहितर होटलुनि जो बंदोबस्तु कयो वञे, त जीअं ईंदड़ माण्हुनि खे खाद खुराक सां गॾु रहाइश जो सस्तो ऐं आसान तरीक़ो मिली सघे। उन सां गॾु बिजली ऐं ॿियूं सहूलियतूं फ़राहम करणु हुकूमत जो फ़र्ज़ु थिए थो।